ख़बर शामिल कयूं पिया मंडीर खां। यूसी गगर जे क़दीमी ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं फराहम न करण ख़िलाफ़ ईसब कलमती ॻोठ, हनीफ कलमती ॻोठ, नाथू ॻोठ, मजनून ॻोठ, कादर नगर, मीरो खान ॻोठ, हनीफ ॻोठ समेत केतिरनि ई ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे बिजली, पाणी, स्कूल ऐं रोडनि समेत बुनियादी हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद तेज़ करण जो ऐलान कयो। अब्दुल गनी कलमती मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त असां हमेशह इलेक्शन में पीपल्स पार्टी खे वोट ॾेई कामयाब कयो आहे। सदियूं गुज़रण बावजूद असांजे क़दीमी ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं पाणी, बिजली, गैस, रोड ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम न कयूं वयूं आहिनि। अगर हाणे असांखे पंहिंजा हक़ न ॾिना विया त ईंदड़ बलदियाती इलेक्शन में पंहिंजो नुमाइंदो बीहारींदासीं। मीर साजिद, खादिम हुसैन ऐं गुलज़ार ख़िताब कंदे चयो त असां खां वोट वठी कामयाब थींदड़ असांखे हमेशह दीवार सां लॻायो आहे, पर हिन भेरे ईअं कोन थींदो। अगर असांखे बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वयूं त असां रोडनि ते बि निकिरंदासीं ऐं बलदियाती इलेक्शन में नौजवाननि खे अॻिते आणींदासीं। मुज़ाहिरे में हाजी इब्राहिम कलमती, अरबाब कलमती, मिठन कलमती, अल्लाह परायो कलमती, गुलाम कादिर कलमती, मेवा खान कलमती, नाज नज़ीर अहमद, मुराद अली, सर गुलज़ार सियासी समाजी अगुवाननि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मंडी।